Biology class now, chapter 7, lesson 10, respiration importance, साह खण वारे अमल जी अहमियत। ऐं बायोलॉजी जो उस्ताद नजुल चन्ना अवांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे रेस्पिरेशन इंपॉर्टेंस, साह खण वारे अमल जी अहमियत या साह खण वारे अमल जा इस्तेमाल। Uses of respiration, energy in the body of organisms. असांजे जिस्मनि जे अंदरि या जानदारनि जे जिस्मनि जे अंदरि जेका रेस्पायरेशन एनर्जी पैदा थिए थी उन जा मुख़्तलिफ़ इस्तेमाल आहिनि। नंबर पहिरियों आहे सिंथेसिस ऑफ मॉलिक्यूल्स। Synthesis of molecules, formation of different molecules as well as large molecules from small molecules requires energy. जानदारनि जे जिस्मनि जे अंदरि मुख़्तलिफ़ मॉलिक्यूल ठहंदा आहिनि ऐं तमामु वॾा मॉलिक्यूल पिणु ठहंदा आहिनि जेकी नंढड़नि मॉलिक्यूलनि मंझां तयारु थियनि था। इन ई अमल जे लाइ पिणु असांखे तवानाई जी ज़रूरत पवंदी आहे। तव्हांखे यादि हूंदो त स्मॉल मॉलिक्यूल्स मां लार्ज मॉलिक्यूल्स जे ठहण वारे अमलनि खे असां चवंदा आहियूं एनाबोलिज़म। ही एनाबोलिक रिएक्शन्स आहिनि ऐं इन्हनि कीमियाई अमलनि में पिणु असांखे तवानाई जी ज़रूरत पवंदी आहे जेका साह खणण वारे अमलनि मंझां ATP जी सूरत में असांखे हासिल थींदी आहे। मुख़्तलिफ़ जानदारनि जे जिस्मनि में इहा ATP जीवगरणा इस्तेमालु करे प्रोटीन्स वग़ैरह तयारु कंदा आहिनि, DNA जी डुप्लीकेशन कंदा आहिनि, क्रोमोसोम्स जी हरकत ऐं उन जी डुप्लीकेशन पिणु हिन मंझां थींदी आहे ऐं खोड़ सारियूं प्रोटीन्स अहिड़ियूं पिणु तयारु थींदियूं आहिनि जेके असांजे जिस्म में या जानवरनि जे जिस्म में या ॿूटनि जे जिस्म में स्ट्रक्चरल प्रोटीन जो कमु कंदियूं आहिनि। यानी उन्हनि जे जिस्मनि जी वाध वीध जेको कमु जेको आहे उन जे लाइ प्रोटीन खपंदियूं आहिनि, उहे पिणु अमाइनो एसिड्स मंझां तयारु थियनि थियूं ऐं इन ई अमाइनो एसिड मां प्रोटीन जे ठहण वारे अमल में पिणु तवानाई जी ज़रूरत पवंदी आहे। यानी रिपेयर हुजे कंहिं बि ऑर्गेनिज़म जे जिस्म जी या उन जी ग्रोथ हुजे या वरी नवनि बचनि जो पैदा थियण वारो अमल हुजे, उन्हनि सभिनी अमलनि जे लाइ तवानाई जी ज़रूरत पवंदी आहे जेका जीवगणनि में थींदड़ रेस्पायरेशन वारे अमलनि मंझां हासिल थींदी आहे। Cell division. During cell division, formation of large molecules like DNA and protein takes place, which require energy as well as movement of chromosomes also require energy. Cell division हिकु अहिड़ो अमल आहे जंहिंजे दौरान जीवगरणा पंहिंजो तादाद वधाईंदा आहिनि। इन ई सेल डिवीजन जे करे माइटोसिस वारे अमल जे करे ई हिकिड़ो नंढड़ो ॿारु वॾे बालिग माण्हू में तब्दील थी वेंदो आहे, उन जी जिस्मानी वाध वीज पिणु थींदी आहे। ऐं वरी जेको मियोसिस जो अमल थींदो आहे, जेकी गैमेट्स ठहंदा आहिनि उन्हनि मंझि पिणु असांखे अंदरि DNA जी रेप्लिकेशन, प्रोटीन जी सिंथेसिस जी घुर्ज पवंदी आहे। उन ई जे लाइ पिणु तवानाई जी ज़रूरत पवंदी आहे। उहा तवानाई समूरी रेस्पायरेशन वारे अमल जे दौरान तयारु थींदी आहे जेका जीवगरणा इस्तेमालु करे सेल डिवीजन वारो मरहलो पार कंदा आहिनि। ग्रोथ विदाउट सेल डिवीजन, जीवगरण जी विरासत खां बग़ैर वाध वीज, enlargement growth is not possible. वाध वीज जीवगरण जी विरासत खां सवाइ मुमकिन कोन्हे का। And both require formation of molecules which require energy. Enlargement growth हुजे या सेल डिवीजन हुजे, ॿिन्ही में मॉलिक्यूल्स जी फॉर्मेशन जी ज़रूरत पवंदी आहे ऐं इन्हनि सेल डिवीजन या जेका एनलार्जमेंट ग्रोथ आहे, जिस्मानी वाध वीज आहे, उन ॿिन्ही जे लाइ असांखे तवानाई जी ज़रूरत पवंदी आहे। न रुॻो असांखे पर हर जानदार खे तवानाई जी ज़रूरत पवंदी आहे त जीअं मॉलिक्यूल तयारु थी सघनि ऐं सेल डिवीजन थी सघे। सेल डिवीजन थींदी आहे तॾहिं ग्रोथ थींदी आहे। सो ग्रोथ में या सेल डिवीजन में तवानाई जी ज़रूरत पवे थी। Active transport, movement of ions and molecules from low concentration to high concentration requires energy. डिफ्यूजन जो अमल तव्हां पढ़ियो आहे। डिफ्यूजन जे अमल में छा थींदो आहे त मॉलिक्यूल जिते तमामु घणा हूंदा आहिनि उतां पंहिंजो पाण बग़ैर तवानाई जे ख़र्च जे लोअर कंसंट्रेशन ॾांहुं उहे सफ़र कंदा आहिनि। इन जो आम मिसाल असां ईअं बि ॾींदा आहियूं त तव्हांजे कपिड़नि ते जेकॾहिं परफ्यूम लॻल आहे त उहा बग़ैर कंहिं तवानाई ख़र्च थियण जे उतां उहा मूव कंदी आहे उन्हनि हिसनि ॾांहुं जिते उहा परफ्यूम लॻल न हूंदी आहे। तंहिंजे करे तव्हांजे कपिड़नि तां परफ्यूम पूरे कमरे में फैलिजी वेंदी आहे। इहो डिफ्यूजन जो प्रोसेस आहे जंहिं मंझि तवानाई ख़र्च कोन थी थिए। पर एक्टिव ट्रांसपोर्ट हिकिड़ो अहिड़ो अमल आहे जंहिं मंझि उबतड़ थींदो आहे।
मॉलिक्यूल तमामु थोराईअ वारे हिसे खां उन हिसे ॾे वेंदा आहिनि जिते उहे तमामु घणा आहिनि, तंहिंजे करे इन अमल में छा थींदो, तवानाई ख़र्च थींदी आहे। सो एक्टिव ट्रांसपोर्ट में पिणु तवानाई ख़र्च थींदी आहे। जीवगण जे अंदरि आयन्स ऐं मॉलिक्यूल्स पंहिंजी घटि कंसंट्रेशन खां घणी कंसंट्रेशन ॾांहुं मूव कंदा आहिनि त उते तवानाई ज़रूरत में ईंदी आहे ऐं अहिड़े क़िस्म जी मूवमेंट खे असां सॾींदा आहियूं एक्टिव ट्रांसपोर्ट। एक्टिव ट्रांसपोर्ट लाइ पिणु तवानाई एटीपी जी सूरत में इस्तेमालु थींदी आहे ऐं उहा पिणु रेस्पायरेशन जे ज़रिए ई पैदा थिए थी। मसल कॉन्ट्रेक्शन, तव्हां कमकार कयो था त उन जे लाइ तव्हांजे उज़वनि खे तव्हां सुकड़ींदा आहियो या तव्हां उन्हनि उज़वनि खे ड्रिगो कंदा आहियो। जेॾीमहिल तव्हां उज़वनि खे सुकड़ियो था त उन वक़्तु मसल कॉन्ट्रेक्शन थींदी आहे। Movement of muscle requires energy which is produced from chemical energy converted into kinetic energy. मसल्स जी जेका बि मूवमेंट थिए थी उन जे लाइ तव्हांखे तवानाई जी ज़रूरत पवंदी आहे। इवन असां जेको पंधु कंदा आहियूं उन में पिणु तव्हां ॾिठो हूंदो त असांजो पेर जेको आहे उहो केॾी महिल जो असांजे जिस्म ॾांहुं मथे खजंदो आहे, केॾी महिल हेठि खजंदो आहे, त इन में अॼु मसल कॉन्ट्रेक्शन पिणु थींदी आहे, मसल रिलैक्सेशन पिणु थींदी आहे। ॿिन्ही अमलनि में तवानाई जी ज़रूरत पवंदी आहे। उन जे लाइ कीमियाई तवानाई जेका खाधे जी सूरत में अंदरि मौजूदु हूंदी आहे उन खाधे खे टोड़ियो वेंदो आहे, उन मां एटीपी हासिल थींदी आहे। उहा एटीपी कीमियाई तवानाई मंझां एटीपी हासिल थींदी आहे। एटीपी वरी असांजे जिस्म मंझि काइनेटिक एनर्जी में तब्दील थींदी आहे, हर की तवानाई में तब्दील थींदी आहे। तंहिंजे करे असांजूं मसल्स जेके आहिनि उहे हरकत करे सघंदियूं आहिनि। सो असांजी जिस्मानी हरकत कमकार जे लाइ पिणु तवानाई जी ज़रूरत पवंदी आहे जेका असांखे खाधे मंझां एटीपी जी सूरत में हासिल थींदी आहे। पैसेज ऑफ नर्व इम्पल्स, तंतुनि जो कमु करणु, असांजो जेको बि नर्वस सिस्टम आहे उन मंझि न्यूरॉन्स कमु कंदा आहिनि, उहे हिक ॿिए खे सिग्नल ॾींदा आहिनि। सो उहो आहे नर्व इम्पल्स जेका हिकिड़े न्यूरॉन खां ॿिए न्यूरॉन ताईं पहुचे थी ऐं पैगाम पहुचाईंदी आहे। नर्व इम्पल्स मैसेज ऑफ न्यूरॉन is basically electrical signal moving long nerve fiber by active transport requires energy। हाणे छा थींदो आहे त तव्हांजो जेको न्यूरॉन आहे उनखे हिकिड़ी डिघी नर्व फाइबर थींदी आहे, उहा हरकत में ईंदी आहे तॾहिं न्यूरॉन जो सिग्नल पैदा थींदो आहे जंहिंखे चइबो आहे नर्व इम्पल्स। हाणे न्यूरॉन पंहिंजो सिग्नल ॾियण जे लाइ पंहिंजी उन नर्व फाइबर खे चोरे त लाज़मी तौर ते उनजी चुरपुर जे लाइ एनर्जी ज़रूरत में ईंदी। हाणे उहा एनर्जी जेका आहे उहा पिणु एटीपी जी सूरत में न्यूरॉन्स खे मिलंदी आहे, तॾहिं न्यूरॉन पंहिंजी नर्व फाइबर खे हरकत ॾींदा आहिनि ऐं सिग्नल पैदा करे ॿिए न्यूरॉन ताईं नियापो पहुचाईंदा आहिनि। सो नर्व इम्पल्स जे लाइ पिणु जेका तवानाई ज़रूरत में अचे थी उहा रेस्पायरेशन जे अमल में पैदा थींदी आहे। मेंटेनेंस ऑफ बॉडी टेम्परेचर, जिस्म जे गर्मी पद खे बरक़रार रखणु, ज़ाब्ते में रखणु। इन हायर एनिमल्स बॉडी टेम्परेचर इज मेंटेन्ड एट कॉन्स्टेंट लेवल। वॾा जेके जानवर थियनि था उन्हनि मंझि जिस्मानी गर्मी पद खे हिकिड़ी कॉन्स्टेंट लेवल ते रखण जे लाइ पिणु तवानाई ज़रूरत में ईंदी आहे। दिस टेम्परेचर मेंटेनेंस रिक्वायर्स एनर्जी ऑफ रेस्पायरेशन। गर्मी पद जो अहिड़े क़िस्म जो जेको ज़ाब्तो आहे उन में पिणु साह खणण वारी जेका तवानाई आहे उहा ज़रूरत में ईंदी आहे। इन आख़िरी पॉइंट सां गॾु असांजो अॼोको टॉपिक इम्पोर्टेंस और यूज़िस ऑफ रेस्पायरेशन हिते पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।